कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जे स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। कणक करप्शन केस में गिरफ्तार घोटकी जे अगुणे DFC के एंटी करप्शन अदालत सखर में पेश कयो वियो आहे। गिरफ्तार DFC हाकिम के सखर जी स्पेशल जज एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। तफ़सील मलकुंदासी सखर मां सिंटीवी न्यूज़ रिपोर्टर मोरुड़ उमर खान जी। मोरुड़ आगे जो जी बिल्कुल एंटी करप्शन टीम कार्रवाई करे घोटकी में कणक करप्शन में अगुणे DFC हाकिम के गिरफ्तार करे स्पेशल जज एंटी करप्शन कोर्ट की अदालत में पेश किया वियो है। गुज़रियल रात एंटी करप्शन घोटकी की टीम कार्रवाई करे हैदराबाद का सखर तरफ वापस ईंदड़ अगुणो घोटकी जो DFC हाकिम के रस्ते तां गिरफ्तार किया वियो। उन खां पोइ एंटी करप्शन जे टीम जे तरफा DFC हाकिम के हथ कड़ियूं हणी एंटी करप्शन जे स्पेशल जज सखर जे अदालत में पेश किया वियो आहे। जांच ऑफिसर जो चवणु आहे त इंस्पेक्टर खुराक खाते घोटकी में जो है ख़रीद थियल जेका सरकार जी कणक हुई उन में 28 करोड़ खां वधीक कणक जेका है उहा खुर्द-बुर्द कई वई आहे। उन जो के जी FIR में DFC हाकिम जेको उन वक़्त जो DFC आहे ऐं ओबाड़ो फूड सेंटर इंचार्ज असदुल्ला बलोच जे खिलाफ़ जो है केस दाख़िल किया वियो आहे। एंटी करप्शन जो चवणु आहे जांच ऑफिसर जो त हू अदालत के इस्तदा कंदा त गिरफ्तार DFC हाकिम जो उन्हनि खे रिमांड न वञे। हिन वक़्तु जेको आहे घोटकीअ में 28 करोड़ खां वधीक कणक खुर्द-बुर्द जे केस में DFC हाकिम खे गिरफ्तार करे अदालत में पेश कयो वियो आहे। जी मेहरबानी अवां जी मोरुड़ आगे करण लाइ।